यनालुहु मिल्लक दाइमन अबदा। मुसलमान भाइरो, अज तव्हां असां उलमाए किराम ऐं आम मुसलमान या हिन सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निस्बत सां ख़िदमत गुज़ार मुसलमान सब हिन इरादे सां दीनी इज्तिमा में गॾिजिया हुआ त तव्हां असांजी दिलि में अल्लाह ऐं रसूल सां मुहबत आहे। तव्हां सामईन हज़रात बि अल्लाह रसूल सां मुहबत खणी दीनी जलसे में हाज़िर थिया हुआ। उलमा इकराम ऐं नातखान बि अल्लाह रसूल जी मुहबत सां दीनी इज्तिमा में हाज़िर थिया आहिनि। जलसे जी इंतज़ामिया उन्हनि बि ख़िदमतूं अल्लाह ऐं रसूल जे मुहबत में कयूं आहिनि। ऐं मुसलमानो, अल्लाह ऐं रसूल सां मुहबत एॾी वॾी नेमत आहे जो बुखारी शरीफ़ के अंदर हदीस पाक ईंदी आहे। हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि, साल रजुल अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मत साद। हिकिड़े शख़्स पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई त क़यामत कॾहिं थींदी। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शाइर खे फरमायो, हल अअत लहा, तू क़यामत जी का तैयारी कई आहे? उन शख्स जवाब ॾिनो, ला शैअ इल्ला इन्नी उहिब्बुल्लाह व रसूलह। साईं, मां क़यामत जी काई तैयारी कोन कई आहे, अलबत्ता दुनिया में अल्लाह ऐं रसूल सां मुहबत आहे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमायो, अंत मा मन अहबब्त, तू दुनिया में अल्लाह ऐं रसूल सां मुहबत रखे थो, क़यामत जे ॾींहुं तू अल्लाह रसूल सां गॾु हूंदे। सहाबा फरमाइनि था, फमा फरहना बिशैइन इल्ला बिमा फरहना बिक़ौल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंत मा मन अहबब्त। असां सहाबनि खे पंहिंजे इबादत नेकीअ ते एतिरी ख़ुशी नथी थी जेतिरी पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान ते ख़ुशी थी हुई जेको दुनिया में अल्लाह ऐं रसूल सां मुहबत रखे थो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह रसूल सां गॾु हूंदो। तंहिंजे करे मुसलमानों, पंहिंजी इबादत नेकीअ ते एतिरो नाज़ न आहे जेतिरो उम्मत मुस्लिमा खे इन शइ ते नाज़ आहे जो उम्मत मुस्लिमा जी दिलि में अल्लाह ऐं रसूल सां कामिल मुहबत आहे। ऐं मुहबत ई अहिड़ो मेयार आहे जेको इंसान खे महबूब जे नक्शे क़दम ते हलाइण ते मजबूर कंदो आहे। सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन उन्हनि जी ज़िंदगी सुन्नत सीरत कामिल तरह थी जो उन्हनि में मुहबत हो। इंसान दुनिया जे अंदर जेका मुहबत रखंदो आहे, टिनि क़िस्मनि जी मुहबत आहे। हिकिड़ी मुहबत इंसान जे फितरत में आहे, तबीयत में आहे। जीअं वालिदैन हिन पीउ माउ हिन औलाद सां उन्हनि जी मुहबत आहे, औलाद जी पीउ माउ सां मुहबत आहे, घरवारी जी मुड़ुस सां, मुड़ुस जी घरवारी सां, भाउ जी भाउ सां, बिरादरी जी बिरादरी सां मुहबत आहे। इहा हुब जेका इंसान जे फितरत ऐं तबीयत में आहे। जॾहिं इंसान कलमो पढ़ियो, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, ईमान कलमे जी तक़ाज़ा इहा आहे त इन दुनिया जे रिश्तनि ऐं इन बिरादरनि खां वधीक महबूबे मुस्तफ़ा सां मुहबत हो, वधीक औलाद खां मुस्तफ़ा सां मुहबत हुजे जीअं सहाबा जे क़ल्ब में हुई। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे। जॾहिं मुसलमान थो थिए, कलमो थो पढ़े त माउ मुशरिक है, काफ़िर आहे। साद जे ईमान कलमे ते एहतिजाज थी करे चवे थी, न मां गिरह खाईंदुमि, न पाणी जो ढुक पींदुमि। 3 ॾिहाड़ा गुज़रनि था। हज़रत साद ईमान ते मज़बूत आहे, साद जी अमल कुफ्र शिरक ते मज़बूत आहे। लुक़मे ऐं पाणी न हुजण जे करे बेहोश थी थिए, गशी जा दौरा था पवनि। साद जी ख़िदमत में भाव रचनि था, साद अमर ते रहम कर,
तो ईमान आंदो आहे तो कलमो पढ़ियो आहे अमर इन ते एहतिजाज थी करे न पानी थी पिए न लुकमो थी खाए हजरत साद रज़ियल्लाहु अन्हु दिल में छा ईमान हजरत साद रज़ियल्लाहु अन्हु था फरमाए हे त हिकिड़ो साद आहे पर साद जा सब भाउर हुजनि हर भाव जे मथा मौत अचे साद उन्हनि जो मौत बर्दाश्त करे थो सघे मोहम्मद मुस्तफ़ा जे ईमान क़ल्ब खे नथो छॾे या ईमानी मोहब्बत हुई जेका दुनिया जे रिश्तनि खां वधीक हुई बदर जी जंग में हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफा है उन्हनि जो पुत्र हजरत अब्दुल रहमान अबू जहल जे तरफा है हाणे जॾहिं अॻिते हली हजरत अब्दुल रहमान मुसलमान तो थे मुसलमान थियण खां पोइ पीउ पुट जी मुलाक़ात थी थिए अब्दुल रहमान तो अर्ज़ु करे ऐं अबा अबू बकर बदर में तू मुझे सामो है मुझे हथ में जेका कमान हुई तो के तीर हणा हा त निशाने ते तो के तीर लगे हा तीर अंदाज जेको तीर हणे त निशाने ते लगे हजरत अबू बकर सिद्दीक के अर्ज़ कई त अबा मां तुझे अब्बे जे नाते सां तीर लहल मुझो अबो हजरत अबू बकर सिद्दीक छा फरमायो नवाब शाह जा मुसलमानो सिर्फ सीरत नबी के जलसे में हाज़िरी सिर्फ रबीउल अव्वल के महीने में चंद जश्न खुशू करण इन सां अक़ीदत मोहब्बत नबी अदा न थींदी मोहब्बत नबी इश्क़ मुस्तफ़ा इहो आहे त मुसलमान जी दिल में दुनिया जे रिश्तनि माल इज़त आबरू खां वधीक मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमाए अब्दुल रहमान तू जॾहिं बदर में अबू जहल जे तरफ़ां हुई तो के की जरूरत थी मोहम्मद मुस्तफ़ा जे तू साम्हूं अचे उन वक्त में सिद्दीक़ जे हथ में जेका तलवार हुई ऐं अब्दुल रहमान ते नज़र न पई पर जे अब्दुल रहमान ते नज़र पई हा त अब्दुल रहमान जहिड़ा बचड़ा मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां फिदा आहिनि त इंसान इहा ईमानी मोहब्बत हुई सिर्फ ज़ुबानी अल्फाज न हुआ दिल जे अंदर हिकिड़ी कैफियत हुई मोहब्बत जी जेका इहा अल्लाह से सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे क़ल्ब ऐं दिल में रही ॿी शइ दुनिया में इंसान खे मोहब्बत अपनी हूंदी आहे इंसान जो अकुल उन जी मोहब्बत मजबूर कंदो आहे मसलन तव्हां सां इंसान हो इंसान पंहिंजे ज़रूरत जे लाइ रुपयो पैसो गॾु कंदो आहे चवंदो आहे त मूंखे वक़्त ज़रूरत पैसो न बचे बैंक में अकाउंट मोकिलायां खोलायां इहो इंसान बिज़नेस कारोबार थो करे चवे थो त वक़्त ज़रूरत मूंखे इहा शइ कमु अचे शहर में इंसान को ज़मीन वठंदो को प्लाट वठंदो को बिज़नेस कंदो का तिजारत कंदो बैंक बैलेंस ठाहींदो इन जे करे त इंसान जे अकुल इन शइ ते मजबूर थो करे त तूं आख़िर कमज़ोर थींदे तूं जॾहिं मुहताज थींदे तोखे औलाद हूंदी तुंहिंजूं ज़रूरतूं कीअं पूरियूं थींदियूं तंहिंजे करे तो 5 रुपया हुजनि तोखे ज़मीन जो टुकड़ो हुजे तोखे बाग हुजे तुंहिंजी बिज़नेस हुजे तुंहिंजी मुलाज़मत हुजे तुंहिंजी नौकिरी हुजे तंहिंजे करे तोखे पैसो ज़रूरी आहे हाणे जॾहिं तव्हां असां मुसलमान थियासीं कलमो पढ़ियोसीं त मोहम्मद मुस्तफ़ा सां ईमानी मोहब्बत जी तक़ाज़ा इहा आहे जो दुनिया जे पैसे माल मिल्कत खां वधीक महबूब मुस्तफ़ा सां मोहब्बत महबूब मुस्तफ़ा सां मोहब्बत हुजे अल्लाह सां इहा मोहब्बत में सहाबा जे क़ल्ब ऐं दिल में कामिल मुकम्मल रखी हज़रत हुज़ैफ़ा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु साहबी नजाश के ईसाई बादशाह वटि महिमान तो थे सहाबी के सख्त हुंज लगल आहे बादशाह उन सहाबी जे आरो चांदी के बर्तन में प्याले में पानी को पेश करे हजरत हुज़ैफ़ा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी को फरमाए नजाश जा रईस हुज़ैफ़ा बिन यमानी ने चांदी के प्याले में पानी न पीतो उन्हें तो बराबर आहे लेकिन चांदी के प्याले में पानी न पीतो चचो तू पानी पी तो के खबर खोले मां मोहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो आहे महबूब मुस्तफ़ा अल्लाह के रसूल पैगंबर सोने जे थाम में चांदी जे थाम में एड़न बर्तनन थामन के इस्तेमाल खां मनो कयो मां मुसलमान थी मोहम्मद मुस्तफ़ा जे फरमान ते हला कलमो हिन खां त न पढ़ियो आहे नजाश के रईस बादशाह जो हुज़ैफ़ा
घणी दुनिया चांदी जे सोन जे थामन के इस्तेमाल थी करे जे अज हुदैफा चांदी जे प्याले में पानी पीतो त छा थी तमा असा के भी माशूर जे धोखे में विझंदो आ करे करे इहो हूंदो आहे दुनिया जे माशरे में हिकु इंसान आहे त तव्हां असांखे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत चौथी चौथी लॻी माशरो अहिड़ो आहे दोस्त अहबाब अटो ठठो लथो मुआशरो छा चवंदो दोस्त छा चवंदा यार हाणे मौलवी साहब थी वियो आहे न इंसान मुआशरे खे नाहे ॾिसणो मुआशरे खां वधीक मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत हज़रत हुज़ैफ़ा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु साहब जे सगोरे ॾिठो त हिन खे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत जी अहमियत नाहे हिन वटि कुझु नबीअ जे सुन्नत जी अहमियत ते हज़रत हुज़ैफ़ा बादशाह खां उहो चांदीअ जो बर्तन प्यालो वठी हेठि फर्श ते हयो त प्यालो दरा दरा थी पियो हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु फरमायो नजाश जा रईस तोखे ॾुखो सदमो थियो या न के बराबरि थियो के छो तोखे सदमो थियो के मुंहिंजो क़ीमती चांदीअ जो बर्तन हो प्यालो हो ज़ाइल थी पियो हज़रत हुज़ैफ़ा फरमायो नजाश जा बादशाह तो वटि चांदीअ जे प्याले जी सोन जे थाम जी एॾी अहमियत कोन्हे जेतिरी हुज़ैफ़ा वटि मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत फरमान ये इंसान है जंहिंजूं ज़िंदगियूं मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत ते क़ाइम त इंसान दुनिया जी शयुनि खां वधीक महबूब मुस्तफ़ा सां मोहब्बत ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु थियो आहे जेकर फिरांस के सदर पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तौहीन है बेअदबी कई है त पूरी उम्मत मुस्लिम फिरांस के मसनूआत के उन के अशिया के ठुकराए करे महबूब मुस्तफा सा मोहब्बत जो उन इजहार उम्मत मुस्लिमा में बराबर अज भी यो ईमानी जज्बो है त मुसलमानो अर्ज पे कयो त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा अकीदत ए मोहब्बत ईमान जी अलामत है लेकिन अल्लाह से दुनिया में जेके रसूल पैगंबर मोकिलिया हिकु त रसूल हसीन ए जमील हूंदो आहे अल्लाह जे तरफां नुमाइंदो हूंदो आहे ॿियो त रसूल अखलाक में कामिल मुकम्मल हूंदो आहे उनजा अखलाक भी कामिल हूंदा है पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे अल्लाह जा रसूल पैगंबर है मुसलमानो तव्हां असां उम्मती इंसान हो तुंहिंजे मुंहिंजे चेहरे में अॻियां थी नज़र पए थी त पए पुठीअ जे पोयां त नज़र थी त कोन्हे तूं मां उम्मती आहियो लेकिन रसूल उहो मुक़द्दस इंसान हूंदो आहे जेको मासूम हूंदो आहे आम इंसान जे जिस्म जे अंदरि दुनिया जी मिटी हूंदी आहे रसूल पैगंबर जे जिस्म जे अंदरि अल्लाह सही जन्नत जी पाक मिटी रखी आहे जी जन्नत खुद पाक है जन्नत में जिना जो ख्याल न हो जन्नत में बुराई लम्हियात बद अखलाकी बेसब्री उजरत न होती तहे करे जरे जन्नत में ये कबाहत ना है बद अखलाकी ना है त रसूल जे जिस्म जे अंदर रब अहकमुल हाकिमीन जरे जन्नत जी मिटी रखदो त रसूल जी जिंदगी नबूवत का बाद भी पाक है रसूल जी जवानी भी पाक है रसूल जी बचपन बारा की जिंदगी भी मुतहर है पाक पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात अक़दस एडी कमाल वाली है मुसलमानों खिदमत में अर्ज कर गया तू मां उम्मती आयो तो जी मुझे अख के अगिया नजर पवंदिया पुछे जे पोया नजर कान थी पे मोहम्मद मुस्तफा उहे अल्लाह दा रसूल पैगंबर है जे महबूब मुस्तफा अगिया दे सदा ये महबूब मुस्तफा पुछे जे पोया नबी जी अख जो कमाल हुजूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मक्के खां हिजरत करन था हिजरत के दौरान सुराका जासद के अबू जहल मक्के जो काफिर वो उनके दुनिया की लालच उठा है पैसे की लालच जो दे तो नौज बिल्लाह बिल्लाह मोहम्मद मुस्तफा के को कत्ल करया जरे सुराका उठने रुपये की लालच में तेज घोड़े ते सवार थी करे तलवार ध्यान रखा कटी महबूब मुस्तफा जी वेठो तो अचे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु सा मुखातब था फरमायो सिद्दीक पोया हिकड़ो शख्स जो अचे मक्के खां मक्के जे कुफार के मोकिलियो आ घोड़े के ड्रोड़ाईंदो पियो अचे हथ में उनखे लोह जो हथियार है नबी जे कत्ल मारण जे पोया है फरमायो सिद्दीक कदे भी इन जा इरादा पूरा न थींदा अञा सुराका वेठो अची पहुतो घोड़े खां हिकु दफ़ो किरियो वरी ॿीहर सवार थियो वरी ॿीहर किरियो वरी टीहर सवार थियो वरी टीहर किरियो आखिर में घोड़े जा अॻियां पेर ज़मीन में
थियण शुरू थिया सुराका समझियो अल्लाह जो अज़ाब थो अचे उन वक्त में सुराका महबूब मुस्तफा जी खिदमत में अर्ज़ कयो साईं अल्लाह जा रसूल मां माफ़ी जो तलबगार आहियां मुझी जाए नवाब शाह जा मुसलमान अल्लाह जे नबी जो छा शान मकाम मर्तबो महबूब मुस्तफा फरमायो सुराका तुझी दिल जा इरादा पूरा कोन थींदा छो तू दुनिया जी तमाम लालच में पयो सुराका वो वक्त ईंदो सुराका मोहम्मद मुस्तफा जे हथ ते कलमो पढ़ी मुसलमान थींदो सुराका जे मथे ते सोन जो ताज ऐं बाहुन में सोन जा कंगण हूंदा हज़रत सुराका के इहा ॻाल्हि समझ में न आई जॾहिं मक्को पाक फतह थियो महबूब मुस्तफा बैतुल्लाह जे अंदर आहिनि सुराका जासमी खिदमत में अचे थो साईं अल्लाह जा रसूल अमा हथड़ो वधायो सुराका कलमो पढ़े मुसलमान हाणे अल्लाह जे नबी जेके लफ़्ज़ फरमाया उहे भी सच्चा थी पिया लेकिन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत के दौरान कीअं फरमायो हो सुराका जे मथे ते सोन जो ताज हूंदो बाहुन में सोन जा कंगण हूंदा मदाइन जो बादशाह हुआ हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं सहाबा जो चौथो लश्कर मोकिले थो हज़रत सुराका जासमी लश्कर जो अमीर आहे जॾहिं मदाइन जे शाही महल में सहाबी सबूरा कदम पेर था रखनि बादशाह ते एतिरो असर पियो पए जंहिंजे मथे ते सोन जो ताज हो बाहुन में सोन जा कंगण हुआ उहो मदाइन जो बादशाह मथे ता सोन जो ताज लाए महबूब मुस्तफा जे साहबी हज़रत सुराका जासमी रज़ियल्लाहु अन्हु जे मथे ते सोन जो ताज तो रखे बाहुन में सोन जा कंगण तो रखे मुसलमान मता तो के ख्याल थे शायद साहब के सोन ए ताज जी अहमियत हुई नन्ना में मुक़द्दस ए पाकीज़ा इंसान हुआ हज़रत सुराका जे मथे ते ताज उन जे बाहुन में सोन जा कंगण इन जे करे अज अची पया आहिनि रब के मोहम्मद मुस्तफा जा लफ़्ज़ सच्चा सच्चा रब अहकमुल हाकिमीन के महबूब मुस्तफा का लफ्ज़ सच्चा करना साहबी सबूरा तो उहे इंसान है हज़रत अबू उबैदा रज़ियल्लाहु अन्हु शाम जो वाली गवर्नर हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु मुसलमान है मुजर खलीफा है हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु के ख्याल जो माता मदीने में तो रहा मदीना तो पसमानदा इलाको आ जाबलू इलाको आ शाम तो दुनिया की हिकड़ी जन्नत है जरखेज इलाको हो जॾहिं शाम का बिजनेस है व्यापार सामान है मताव वो शाम का मिलो हो हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु खलीफतुल मुस्लिमीन के ख्याल जो शायद शाम में अबू उबैदा वाली गवर्नर थियण खां बाद उन जी ज़िंदगी त तब्दील न थी आहे जॾहिं इंसान गुरबत में हूंदो आहे उन वक़्त में सुन्नत शरीयत ते हलंदो आहे जॾहिं इंसान खे असबाब इज़तूं दुनिया जूं इज़तूं मिलंदियूं आहिनि तॾहिं इंसान बिगड़ी वेंदो आहे महबूब मुस्तफा 1400 साल पहिरियां लफ़्ज़ फरमाया इन्नी ला अख़ाफ़ु अलैकुमुल फ़क़्र वलाकिन अख़ाफ़ु अलैकुमुद दुनिया मां मोहम्मद मुस्तफा के अमा मुसलमाननि जे गुरबत ऐं फ़क़ीरी जो डर ख़ौफ़ कोन्हे दुनिया ऐं दौलत जो ख़ौफ़ आहे जॾहिं दुनिया ऐं दौलत मिलंदी त इंसान बिगड़जी वेंदो बद अख़लाक़ गरीब मिस्किन हो तो पाड़े जो हमदर्दी है पंहिंजी बिरादरी सां हुनखे हमदर्दी हुयूं पंहिंजे पाड़े सां हुस्न बरता हो जॾहिं दुनिया ऐं पैसो आयो हाणे उहा बिरादरी बि हली वई गरीब मिस्किन मिट माइट बि हलिया विया हाणे दुनिया जे मनसब सां उन्हनि इंसाननि सां उहो तालुक़ात इहा दुनिया जी न सघे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु के ख्याल जो थे अबू उबैदा जी जायज़ो तो वठी अचां जॾहिं हज़रत अबू उबैदा जे उन जी खिदमत में पहुता हज़रत अबू उबैदा के फरमायो अबू उबैदा खलीफतुल मुस्लिमीन हज़रत उमर जो घर अची ॾिसंदो चए साईं अमा बराबर खलीफतुल मुस्लिमीन आयो अबू उबैदा जो घर न ॾिसो चए छो साईं चए मता हज़रत उमर जे अखियुनि मां लुड़कल बीहनि हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो अबू उबैदा छा पियो चए हा साईं मता अवां जे अखियुनि मां लुड़कल हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु अबू उबैदा जे घर जो जाइज़ो वठनि था किथे खाधो खोराक ॾिसनि न उते भोजी खानो ॾिसण में आयो न उते काठी ॾिसण में आई न का रख केरी ॾिसण में आई न को चुल्हो देगिड़ी ॾिसण में आई हज़रत अबू उबैदा के खलीफतुल मुस्लिमीन हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो अबू उबैदा तू कहिड़ो खाधो खाईंदो आहे हज़रत अबू उबैदा चारे वञा हिकिड़ो बर्तन ऐं चिकर जो थांव खणी आया जंहिंमें पानीअ जा सुका टुकर पिया हुआ हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन पुछा कई अबू
उबैदा ही चाहे जैसे ही शाम जे वाली गवर्नर हजरत अबू उबैदा जो ग़िज़ा खुराक ऐं उन जो खाधो आहे चे अबू उबैदा कीअं खाईंदो आहे चे जॾहिं राति जो खाइणो हूंदो आहे ॾींहं जो पाणीअ में पुसाए रखंदो आहियां जॾहिं सुका टुकर नरम थींदा आहिनि अबू उबैदा वात में रखंदो आहे जॾहिं सुबुह जो खाइणो हूंदो आहे राति जो पाणीअ में पुसाए रखंदो आहियां सुबुह जो अची खाईंदो आहियां हज़रत उमर जे अखियुनि मां लुड़क पिया अचनि ऐं अबू उबैदा चोड़ी गुरबत ऐं सादगी जी ज़िंदगी पियो गुज़ारे हज़रत अबू उबैदा अर्ज़ु कयो साईं ख़लीफ़तुल मुस्लिमीन बराबरि हिकिड़े तरफ़ शाम जो आसाइशूं ऐं सहूलतूं आहिनि दुनिया जो तायुश ऐं ऐश आहे ॿिए तरफ़ अबू उबैदा मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी ॾिठी महबूब मुस्तफ़ा जी सीरत ॾिठी अल्लाह जे रसूल मुहम्मद मुस्तफ़ा गुरबत ऐं सादगी जी ज़िंदगी गुज़ारी अबू उबैदा रब सां वाइदो कयो ऐं रब अहकमुल हाकिमीन बराबरि अबू उबैदा शाम जो वाली गवर्नर आहे लेकिन अबू उबैदा दुनिया सां शौक़ नथो रखे सादगी वाली सुन्नत के अपनाईंदो अज अबू उबैदा जे मथां रब जो फज़ल आहे जो शाम जे विलायत ऐं गवर्नरी में अबू उबैदा सुकन टुकरनि खे खाई मुहम्मद मुस्तफ़ा जे सादगी वाली सुन्नत या सहाबा जी ज़िंदगी सुभाणे तव्हां असां त इंसान इहो मुआशिरे में जेका शइ ॾिसंदा आहियूं इंसान उन जे पोयां हली न मुसलमानों या सहाबा की जिंदगी कुफाओं में बेबंद पत्थर जिस्म पर कदम के तले ताज किसरा कैसर जो सल्तनतूं सहाबा इकराम जे कदम ने पेरन जे हेठि लेकिन मुसलमानों पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ऐं ख़त्म नबूवत जे बाबत कुरान पाक जी जेका मां आयत अवां जी ख़िदमत में पढ़ी आहे उन जे हवाले सां अवां जी ख़िदमत में कुझु मां शइ अर्ज़ु कयां लेकिन अवां जो तवज्जो हूंदो अवां खे ॻाल्हि सम्झ में ईंदी तंहिंजे करे सभु साथी अक़ीदत ऐं मुहबत सां ॿीहर दुरूद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबी व आलिहि व बारक इंसान अल्लाह से दुनिया में 313 रसूल मोकिलिया 1,24,000 कमो बेश पैगंबर है लेकिन उन रसूल ने पैगंबरन मां रब अहकमुल हाकिमीन ख़त्म नबूवत जो ताज मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात में हज़रत उसैद बिन हुज़ैर रज़ियल्लाहु अन्हु सहाबी रसूल है हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा के एक दफ़ो फरमायो जहजो जहदे हक़ है दुनिया में उनके हक़ ॾे तंहिंजे करे आख़िरत में को कंहिंखे हक़ न ॾेई सघंदो फरमायो मुंहिंजा सहाबी अवां मां कंहिंजो माने हक़ आहे त मूंखां दुनिया मां हाणे साहबा जी जमात उन बचमा मां हज़रत उसैद बिन हुज़ैर रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सबूर उथी तो बीहे साईं अल्लाह जा रसूल उसैद जो अवां जे हवाले फरमायो उसैद कहिड़ो हक़ चे अल्लाह जा रसूल एक दफ़ो उसैद मस्जिद नबी में सुतल हो गर्मी की मौसम हुई वो उसैद सुम्हंदे ऊंधो थी पियो पोइ अवां उसैद खे जाॻायो उन वक़्त में उसैद खे तव्हां जाॻाइणो हो त तव्हां भल जाॻायो हा तव्हां फरमायो उसैद सुन्नत तरीक़ो इहो कोन्हे सुम्हण जो या इंसान सिधो थिए या हिकिड़े जेको आहे सॼे या खॿे तरफ़ इंसान सुम्हे ऊंधो थी सुम्हण शैतान जो अमल आहे साईं उसैद बराबर विच में हो अवां खे जाॻाइणो हो अवां उसैद खे आवाज़ ॾियो हा उन वक़्त में अवां खे जेका लठ मुबारक हुई अवां उन लठ सां उसैद खे तव्हां रुॻो आयो अॼु उसैद मुहम्मद मुस्तफ़ा जे जिस्म अतार में कीअं रुॻो हणंदो जीअं महबूब मुस्तफ़ा उसैद बिन हुज़ैर सहाबी खे रुॻो आहे सहाबी ताजुब में ॾिसंदा हर हिकु सहाबी ताजुब में ॾिसे थो त उसैद सहाबी ऐं महबूब मुस्तफ़ा सां अजीब गुफ़्तगू करे पर उसैद राज़ खे ज़ाहिर नथो करे महबूब मुस्तफ़ा पंहिंजी लठ मुबारक ॾिनी हाणे हज़रत उसैद अर्ज़ु कयो साईं अल्लाह जा रसूल उन वक़्त में जॾहिं तव्हां उसैद खे लठ जो रुॻो आयो हो उसैद जे पुठीअ ते कपिड़ो कान हो अॼु महबूब मुस्तफ़ा जे जिस्म अतर ते क़मीस ही तंहिंजे करे उसैद खे रुॻो न हणंदो महबूब मुस्तफ़ा पंहिंजी क़मीस मुबारक लाथी चोलो मुबारक लाथो पुठीअ खे ज़ाहिर कयो हज़रत उसैद बिन हुज़ैर पोयां आयो लठ खे हेठि रखी
महबूब मुस्तफा के पोया भाकुर पाते बिनी कुल्हन के विच में जेका मोहर खत्म नबूवत जी हुई उहा उनजी मोहर खत्म नबूवत ते महबूब मुस्तफा जे मोहर नबूवत ते उसैद बिन हुज़ैर बोसो चुनी टोडे महबूब मुस्तफा जे जिस्म असर के चुनी टोडे हाने उसैद जने बोसो चुनी दी हजरत उसैद साहबा के आके अण लगो मौजा साहबियो मौजू का तमन्ना अल्लाह से पूरी कयो एकरी इहा तमन्ना हुई मोहम्मद मुस्तफा ते कलमो पढ़ा उसैद जो अखियो महबूब मुस्तफा जे चेहरे जो दीदार कयो इहा भी उसैद जी तमन्ना पूरी थी इहा तमन्ना हुई उसैद मोहम्मद मुस्तफा जे नबूवत वाली मोहर जे दीदार करे अज उसैद सिर्फ दीदार न कयो बल्कि महबूब मुस्तफा जे मोहर नबूवत जिस्म असर के बोसो चुनी थोड़े अज उसैद खुश नसीब आहे अज उसैद मुबारक जे लायक आहे जने उसैद या गुफ्तगू कई साहबी सकोरा उठी करे हजरत उसैद रदियल्लाहु अन्हु साहबी जे चप्पल के बोसो चुमी प्यारियन जे तमा असा मुसलमान हजर अस्वद के बोसो चुमी दीदाऊ महबूब मुस्तफा जा चप्पल हजर अस्वद जे पत्थर ते लगल है अज उसैद जे चप्पल के साहबी सकोरा बोसो देन था आई उसैद तो जा उमे चप्पल मुतबरक है शान वाला है जन महबूब मुस्तफा जे जिसमें अतहर मोहरे नबूवत के बोसो चुमे ये सहाबा जो है अल्लाह से इन नेमतों से उनके नवाजा तब मुसलमानों खिदमत में अर्ज़ कर गया रसूल बराबर आया नबी बराबर आया लेकिन रब अहकमुल हाकिमीन खत्म नबूवत जो ताज महबूब मुस्तफा जी जात से खत्म नबूवत जो ताज हजरत आदम अलैहिस्सलाम से पाया अबुल बशर है पूरी इंसान जात जो अबू है हजरत नूह अलैहिस्सलाम हजरत मूसा अलैहिस्सलाम हजरत ईसा अलैहिस्सलाम 313 रसूल ये गुजरा है लेकिन रब अहकमुल हाकिमीन खत्म नबूवत जो ताज महबूब मुस्तफा जी जात छोड़ थोड़ो समझो मुसलमानों हिन जे करे ॿियनि रसूलनि खे रिसालत महबूब मुस्तफा जे करे उन्हनि खे नबूवत महबूब मुस्तफा जे करे महबूब मुस्तफा के रिसालत नबूवत उन्हनि रसूलनि ऐं पैगंबरनि जे करे उनजे करे नाए पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की नबूवत रिसालत ज़ाती आहे ॿियनि नबियनि रसूलनि खे नबूवत रिसालत सिफ़ाती आहे ज़ाती सिफ़ाती जो अमा इंसान मसालो कोन समझंदो तो जी मुंहिंजी ज़िंदगी दुनिया जी विलादत में गुज़री आहे तू महबूब मुस्तफा सां निस्बत ऐं ताल्लुक़ रखण जे करे अॼु महबूब मुस्तफा जे ख़त्म नबूवत खे समझो मुसलमानों जे ॾींहं जो सिज उभरंदो आहे तव्हां ज़ोहर जी नमाज़ ते बेपारी जी नमाज़ ते जने मस्जिद शरीफ से इस्लाओ आने मस्जिद जो दरवाज़ो भी खुलल मस्जिद की खिड़की रोशनदान भी खुलल आने अंदर मस्जिद में रोशनाई हो गया औताक बैठक में रोशनाई हो गया दुकान घर में रोशनाई हो गया या रोशनाई छाजिया और जेका सिज खां उस निकली उस त एतरी तेज आहे उन उस जो शुआव जने मस्जिद में पयो घर में पयो औताक दुकान में पयो अंदर भी रोशनाई थी वई आने तुझे मस्जिद में ऐं हुजरे में रोशनाई तदे आई बाहर सिज जी उस जी रोशनाई जे उस जी रोशनाई खत्म थी वने अंदरी रोशनाई पंहिंजो पाण खत्म थी वेंदी हाणे या सिज खां उस जेका पई अचे पई इहा ज़ाती रोशनाई आहे सिज जी हाणे उस खां जेको शुआव अंदर हुजरे ऐं मस्जिद में पियो अचे इहो सिफ़ाती आहे इहा रोशनाई तॾहिं जॾहिं ॿाहिरी रोशनाई आहे ॿाहिरी रोशनाई ख़त्म ही पंहिंजो पाण ख़त्म थी वेंदी मक़सद महबूब जो अल्लाह से हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी महबूब मुस्तफा ताईं जेके भी रसूल पैगंबर मोकिलिया उन्हनि रसूलनि ते मथां रिसालत जी रोशनाई रब मोहम्मद मुस्तफा जे करे ॾिनी उन्हनि जे नबूवत जी रोशनाई मोहम्मद मुस्तफा जे करे आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम इन जे करे रसूल बणियो रब मोहम्मद मुस्तफा ते जेका रिसालत जी रोशनाई रखी उन रिसालत जी रोशनाई जो शुआव हज़रत आदम अलैहिस्सलाम ते पयो त रसूल बणियो रब मोहम्मद मुस्तफा ते रिसालत जी रोशनाई रखी उन रोशनाई जो शुआव हज़रत नूह अलैहिस्सलाम ते पयो त रसूल बणियो रब मोहम्मद मुस्तफा ते रिसालत नबूवत जी रोशनाई रखी उन नबूवत जो शुआव हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते पयो त रसूल बणियो हज़रत रब मोहम्मद मुस्तफा ते नबूवत जी रोशनाई रखी उन नबूवत जो शुआव हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते पयो त रसूल बणियो हाणे 313 रसूलनि खे रिसालत जी रोशनाई मोहम्मद मुस्तफा जे तोफ़े आहे 1,24,000 नबियनि खे नबूवत जी रोशनाई महबूब मुस्तफा जे तोफ़े जॾहिं रिसालत मोहम्मद मुस्तफा जे
तुफेले नबूवत मोहम्मद मुस्तफा जे तुफेले त रब अहकमुल हाकिमीन खत्म नबूवत जो ताज मोहम्मद मुस्तफा जी ज़ात तने अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन मोहम्मद मुस्तफा अमामा कंजो अबो कोने पर वलाकिन रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल है व खातमन नबिय्यीन मा रब खत्म नबूवत जो ताज महबूब मुस्तफा जी ज़ात इंसानो खत्म नबूवत चाहिए आम असांजे मुआशरे खे ख़बर कोन्हे मूंखां पहिरियां जंहिं दोस्त अव्हांखे ख़त्म नबूवत जे मुबल्लिग़ क़ादियानियत जे फितने खां आगाही ॾिनी मुसलमानो ख़त्म नबूवत जी एतिरी इस्लाम में अहमियत अथव जीअं तव्हां इंसान हो इंसान ज़िंदा छाजे करे आहे उनखे मुंडी आहे जे मुंडी इंसान जी दाहियो त इंसान कोन रहंदो उनजे मथां मौत ईंदो पर हिकिड़ो इंसान पेर खां माज़ूर जंग खां माज़ूर बाह खां माज़ूर हथनि खां माज़ूर अखियुनि खां माज़ूर ज़ुबान खां माज़ूर कननि खां माज़ूर इहो इंसान ज़िंदा रही थो सघे उन में बराबरि नुक़्स आहे जो पर जे मुंडी कान हुजे इंसान ज़िंदा कोन रहंदो जीअं इंसान जी हयाती मुंडीअ सां आहे तीअं दीन इस्लाम जो बुनियाद अक़ीदा ख़त्म नबूवत सां आहे जे ख़त्म नबूवत जो अक़ीदो आहे तुंहिंजी निमाज़ रब वटि क़बूल ख़त्म नबूवत जो अक़ीदो आहे तुंहिंजो रोज़ो रब वटि क़बूल ख़त्म नबूवत जो अक़ीदो आहे तुंहिंजो क़ुरान तिलावत रब वटि क़बूल ख़त्म नबूवत जो अक़ीदो आहे तुंहिंजी सुन्नत सीरत रब वटि क़बूल ख़त्म नबूवत जो अक़ीदो आहे तुंहिंजी ज़कात ख़ैरात रब वटि क़बूल ख़त्म नबूवत जो अक़ीदो आहे तुंहिंजो हज उमरो क़बूल तुंहिंजा नेक अमल तॾहिं रब वटि क़बूल आहिनि जॾहिं अक़ीदा ख़त्म नबूवत हुजे आम इंसान अक़ीदा ख़त्म नबूवत रख जेकॾहिं अमीर सरदार नवाब अक़ीदा ख़त्म नबूवत रख बिज़नेस ताजिर अक़ीदा ख़त्म नबूवत रख जे दुनिया जे ओहदे मनसब ते अक़ीदा ख़त्म नबूवत रख कहिड़े बि रंग नसल जो मुसलमान तू मोहम्मद मुस्तफा ते कलमो पढ़ियो आहे तुंहिंजो ईमान इस्लाम कामिल तॾहिं आहे तो में ॿ शयूं लाज़मी आहिनि हिकु अक़ीदा ख़त्म नबूवत ॿियो महबूब मुस्तफा जी मोहब्बत इहे ॿ शयूं बुनियादी आहिनि तंहिंजे करे मुसलमानो इंसान ज़िंदा तॾहिं हूंदो आहे जॾहिं मुंडी हूंदी आहे मुंडी लाहियो त इंसान ते मौत ईंदो मालूम थियो तुंहिंजो मुंहिंजो ईमान कलमो तॾहिं इबादतूं नेकियूं रब वटि क़बूल आहिनि जॾहिं अक़ीदा ख़त्म नबूवत इन जे करे इंसानो अक़ीदा ख़त्म नबूवत इस्लाम जे अंदरि बुनियादी हैसियत बुनियादी हैसियत है सहाबा के कल्ब में अक़ीदा ख़त्म नबूवत जी छा अहमियत है हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु मुसलमानन जा खलीफा है मुसैलमा कज़्ज़ाब महबूब मुस्तफा जे नबूवत जे हमलो करे तो हाणे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु सहाबा के लश्कर के तैयार जो करे 1700 सहाबी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी खिलाफत में महबूब मुस्तफा जे ख़त्म नबूवत जे मथा फिदा कुर्बान था थियन हज़रत हबीब बिन ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु साफिया मुसैलमा कज़्ज़ाब उनके कैद में कयो मुसैलमा कज़्ज़ाब मरूद इंसान साफिया के फरमाने लगो हबीब बिन ज़ैद तोखे खबर कोने मां ताकतवर इंसान मुझी सरदारी मुझी कुव्वत है तंहिंजे करे बाक़ी नबी करे तस्लीम कर ख़त्म नबूवत जो इनकार कर हज़रत हबीब बिन ज़ैद फरमाने लगो त खबरदार कदे ख़त्म नबूवत जो इनकार न कबो बराबर हिकिड़ो मरूद हिकिड़ो इंसान है जॾहिं हज़रत हबीब या गुफ्तगू कई हाणे मुसैलमा कज़्ज़ाब सहाबिया के अज़ियतूं तकलीफ़ूं ॾिने सॼो हथो वढराई खबो हथो वढराई सॼो पेर वढराई खबो पेर वढराई अखियुनि में नेज़ा हणाई जिस्म खां खल लाराई उन सहाबीअ जे जिस्म जा टुकर टुकर थिया हाणे सहाबा जे अंदरि अहिड़ो ग़म आहे जो सहाबी औरतूं हबीब बिन ज़ैद जी माउ जी ख़िदमत में आयूं ऐं हबीब जी अमन तुंहिंजे बचे खे मोहम्मद मुस्तफा जे ख़त्म नबूवत जे मथां अहिड़ा इल्ज़ाम ऐं तकलीफ़ूं आयूं शायद दुनिया में मिसाल कोन्हे अॼु तुंहिंजे ग़म में शरीक आहियो अॼु तुंहिंजे दुख में शरीक आहियो ॿुध जाए नवाब शाह जा मुसलमान कहिड़ा सहाबी सबूरा हुआ माउनि जे अंदरि अमड़ियुनि जे अंदरि मोहम्मद मुस्तफा सां केॾी न ईमानी मोहब्बत हुई हबीब बिन ज़ैद
रज़ियल्लाहु अन्हु सहाबी जी अमड़ मुसलमान औरतों के चवण लगी अज हबीब जी मां के उन जी अमड़ के दुख ऐं गम जी जरूरत कोन्हे मुबारक ऐं ख़ुशी जी जरूरत आहे जॾहिं हबीब बिन ज़ैद के शादीअ ते खणंदी हम खीर ॾींदी हम लोलियूं ॾींदी हम हबीब बिन ज़ैद के वसियत कंदी हम त ऐं हबीब बिन ज़ैद तोखे इन्ही लिहाज़ल यौम अर्ज़अतुहु लिहाज़ल यौम अर्ज़अतुहु लिहाज़ल यौम अर्ज़अतुहु हबीब बिन ज़ैद तोखे ठहियो इन जे करे प्यारिया थी मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत तुंहिंजे वजूद जे अंदर अचे हबीब बिन ज़ैद तोखे ठहियो इन जे करे प्यारिया थी मोहम्मद मुस्तफा सां तुंहिंजी मोहब्बत हुजे तोखे सीने से इन जे करे खणा थी मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत तुंहिंजे वजूद जे अंदर अचे तोखे लोलियो इन जे करे जा थी मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत तुंहिंजे क़ल्ब में हुजे मुसलमान हबीब बिन ज़ैद जे अमर पंहिंजे बच्चे खे ठहियो ऐं खीरो इन जे करे प्यारे महबूब मुस्तफा सां मोहब्बत हुजे ही साहब सबूरा हुआ जंहिंजे दिल में महबूब मुस्तफा जी मोहब्बत महबूब मुस्तफा जी मोहब्बत कामिल त मुसलमानों खिदमत में अर्ज़ जो कया त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत महबूब मुस्तफा जे ख़त्म नबुवत या इस्लाम जे अंदर अहमियत फरे तव्हां ॾिठो पाकिस्तान जी रियासत में जॾहिं हिन खिते ते अंग्रेज़ आयो क़ानून जीअं शैतान इंसान ज़ात जे ईमान जो दुश्मन आहे तीअं अंग्रेज़ उम्मत मुस्लिम जो दुश्मन अंग्रेज उम्मत मुस्लिम जो दुश्मन आहे 1931 के अंदर मिर्जा गुलाम अहमद बलून जो नबूवत की दावा तो करे अंग्रेज जो पठुए गुलाम हो लेकिन उन जरे नबूवत की दावा कई मिर्जाइत के उन नक्शे कदम ते हलियो हाणे पाकिस्तान जे रियासत में असा जे उलमाए अकाबिरीन एतरी त मेहनत कई हजरत मौलाना मुफ्ती महमूद नव्वरल्लाहु मरकदहू छा तो उनकी जिंदगी हजरत मुफ्ती महमूद इलेक्शन में मुंतखब थी जरे ऐवान इस्लामिया में पहुंचा रब जे बारगाह में दुआ था करन ऐ रब अहकमुल हाकिमीन तू माखा छो यो कम वरतो जो मां उनही मस्जिद में हुन मस्जिद जो इमाम हुन मुसलमानन के कुरान पढ़ाईंदो हुन वादो नसीहत कंदो हुन शरई मसाला बुधाईंदो हुन उते हदीस जो दर्स ॾींदो हुन फिक़ही मसाला बुधाईंदो हुन उहा जिंदगी मस्जिद वाली भली या ऐवान इस्लामी की जिंदगी भली आहे हजरत मुफ्ती महमूद नव्वरल्लाहु मरकदहू ता फरमाइन इस्लामी की जिंदगी ॾिसी करे मां के ॾाढो गम ऐं सदमो पियो थे जॾहिं मिर्ज़ान जो मसालो आयो हाणे मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि उनही ऐवान जे अंदर उम्मत मुस्लिम के बेदार था करन ख़त्म नबूवत जे मथा बिदा करन हाणे इन मरहले ते जुल्फ़कार अली भुट्टे जे ज़हन साज़ी करन था जॾहिं जुल्फ़कार अली भुट्टो मरहूम जो ज़हन कामिल मुकम्मल जो ख़त्म नबूवत जे अक़ीदे जी उनके गैरत समझ में आई मसालो समझ में आयो त कादियानी मिर्ज़ाई मोहम्मद मुस्तफा जे ख़त्म नबूवत जो दुश्मन आहे मुसलमान के अंदर ईमानी अकीदे जो दुश्मन है जुल्फ़कार भुट्टे साहब जॾहिं उन जे ख़त्म नबूवत जे अकीदे ते दस्तखत कई ऐं कादियान के कुफ्र जी फतवा आई हजरत मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि फरमाइण लगा ऐं रब तुंहिंजो शुक्र आहे जे मुफ्ती महमूद पूरी जिंदगी मस्जिद में वेहे हा मदरसे में वेहे हा कुरान जो दर्स ॾे हा हदीस जो दर्स ॾे हा वाज़ो नसीहत करे हा त कादियान के कुफ्र जी फतवा न अचे हा ऐं रब तुंहिंजो फज़ल आहे जो तू मुफ्ती महमूद के ऐवान इस्लामिया में मोकले महबूब मुस्तफा जे ख़त्म नबूवत जो एड़ो मसालो हल करायो जो पाकिस्तान जे आइन जे अंदर मिर्ज़ाई कादियानी हमेशा जे लाइ मलून ऐं काफ़िर हाणे इंसानो त सियासत चङा भला मुसलमान दीनदार नेक निमाज़ी उलमा ते आंगलियूं खणंदा तो उलमा आलिम सबूरा सियासत में सुठा अचनि मुसलमान सियासत में हिन जे करे ज़रूरत आहे सियासत में इहा बसीरत आहे सियासत में इहा बसीरत है हजरत मौलाना अताउल्लाह शाह बुखारी नव्वरल्लाहु मरकदहू आलिम दीन हो मुखलिस इंसान हो अजीब हिकड़ो खतीब हो बराबर उनजो खिदमत हो लेकिन हजरत अताउल्लाह शाह बुखारी जॾहिं मुसलमानन के अक़ीदा ख़त्म नबूवत जे मथा बेदार था करन 10,000 मुसलमान शहीद था थियन लेकिन मिर्ज़ाइन की कुफ्र की फतवा नथी अचे बेतरम हजरत मुफ्ती महमूद नव्वरल्लाहु मरकदहू ऐवान इस्लामिया में पहुंचन था हाणे सियासत के बुनियाद ते वोट के बुनियाद ते जॾहिं इस्लामिया ऐवान में पहुंचा हिकड़े मुसलमान जी रत न वड़ी आहे काफ़िर ऐं उन मिर्ज़ाइन के कुफ्र की फतवा अची वई आहे इन के सियासत नारे तकबीर
जमीयत उलमा इस्लाम ताज तख्त खत्म नबूवत, ताज तख्त खत्म नबूवत, कादियानी ते मिर्जाई ते नारे तकबीर। तो मुसलमानों अकीदा खत्म नबूवत उम्मत मुस्लिम के अंदर बुनियादी हैसियत है। जी मुसलमान में अकीदा खत्म नबूवत हो जे ये मुसलमान की जिंदगी महबूब मुस्तफा जी सुन्नत सीरत फातिमा। अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद में फरमायो इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। जे अल्लाह सा मोहब्बत रखण चाहियो था तो महबूब मुस्तफा जी सुन्नत के अपनायो, महबूब मुस्तफा जी सुन्नत के अपनायो। अल्लाह से फरमाए तुझे मासा मोहब्बत रखण चाहियो था तो मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत खड़ी है। अजीब फलसफा हुआ दुनिया के अंदर। एक औरत कुंवार थी बिया जरे उन रिश्ते जो इंतखाब कब हुआ शहर के अंदर ब्यूटी पार्लर का मेकअप थी हुआ बहरानी में आम औरतों में जो मेकअप कंदियूं हन उन कुंवार के सीगार वेंदो छो सीगार हुआ इन जे करे त कुंवार घोट के न चवे तो मूंसां मोहब्बत रख या कुंवार घोट के न चवे तो मूंसां मोहब्बत रख भला कुंवार जे सूंह के ॾिसी घोट पंहिंजो पाण मोहब्बत रखे। इन जे करे कुंवार जे नक ते सोन जी फुली रखबी आहे, उन जे सूंह के ॾिसी मोहब्बत रखे, उन जे हथनि पेरनि खे मेहंदी हणबी आहे, इन जे सूंह के ॾिसी मोहब्बत रखे, इंचीअ में सोन जो हार रखबो आहे इन खे ॾिसी मोहब्बत रखे, उन जे माहौल में सोन जो आहे सोन रखियो वेंदो आहे उन सोन खे ॾिसी करे मोहब्बत रखे। जीअं इंसान कुंवार के सीगार रखबो आहे मथे खां वठी पेरनि ताईं इन जे सूंह ऐं सीगार खे ॾिसी घोट पंहिंजो पाण मोहब्बत रखे। कुंवार घोट खे न चवे त मूंसां मोहब्बत रख। इहा रब हकमुल हाकिमीन तमाम असां महबूब मुस्तफा जी उम्मत खे तो चए ऐं महबूब मुस्तफा जा उम्मतियो ईमान ऐं कलमे खां पोइ महबूब मुस्तफा जे सुन्नत जो सीगार खणी अचो। अवां जे चेहरे ते मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत हुजे, अवां जे वजूद में मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत हुजे, अवां जी शादीअ में मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत हुजे, अवां जी गमीअ में मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत हुजे, अवां जे बिजनेस कारोबार में महबूब मुस्तफा जी सुन्नत हुजे। तू मथे खां वठी पेरनि ताईं तुंहिंजी पूरी ज़िंदगी जवानी तुंहिंजी पोड़प ऐं ज़िंदगी महबूब मुस्तफा जे सुन्नत जो सीगार हुजे। रब तो फरमाए जीअं कुंवार जे सूंह खे ॾिसी घोट उन सां मोहब्बत रखंदो आहे तू महबूब मुस्तफा जी सुन्नत जो सीगार अपना मां अर्श वारो रब तोसां मोहब्बत मां अर्श वारो रब तोसां मोहब्बत रखंदो। अल्लाह की मोहब्बत करी आहे। सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन कहिड़ा इंसान है। हजरत बिलाल रंग जो सामरो आहे मदीने में घूमे थो महबूब मुस्तफा जन्नत जे मेराज जी रात जन्नत में घुमन था। हजरत बिलाल जी जुत्तीअ जो आवाज़ जन्नत में इंसानो बिलाल जो कमाल हो न हो मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत जो कमाल महबूब मुस्तफा जी सुन्नत जो कमाल हो। तंहिंजे करे अॼु जीअं उम्मत मुस्लिम पंहिंजे ईमानी गैरत जो जज़्बो ज़ाहिर कयो आहे त फ्रांस जे सदर ते लानत मोकिले उनखे ठुकराए करे उन्हनि महबूब मुस्तफा जे ईमानी मोहब्बत जो इज़हार कयो आहे। ईअं अॼु खां बाद हर मुसलमान जी ज़िंदगी महबूब मुस्तफा जे सुन्नत ऐं सीरत जी काबिल आहे। नारे तकबीर। फ्रांसी सदर थे फ्रांसी सदर कुत्ते थे जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर। शायद कुफर ये तो समझे तब मुसलमानों जी दिल में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नऊज़ बिल्लाह तौहीन ऐं बेअदबी सां मोहब्बत निकिरी वेंदी न ये मोहब्बत अञा वधंदी ये मोहब्बत अञा वधंदी। कुफर आहे भई बातिल हुकूमत खे ख़बर कोन्हे त मुसलमान जी दिल में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अक़ीदत मोहब्बत कहिड़ी आहे। हज़रत ज़ैद बिन दसना रज़ियल्लाहु अन्हु साहब जॾहिं मके जा कुफार उनखे फाही घाट ते बिहारनि था सहाबीअ खे अज़ियतुनि तकलीफ़ुनि खां बि यकीन आहे त मूंखे शहादत जो जान ॾियारियो वेंदो हाणे मूंखे शहीद कयो वेंदो फांसी ॾिनी वेंदी फाही ॾिनी वेंदी। उन वक़्त में अबू सुफियान मुसलमान नाहे फतह मके जे मौक़े ते मुसलमान थो थिए। हज़रत ज़ैद बिन दसना रज़ियल्लाहु अन्हु हुजे ईमानी मोहब्बत जो इम्तिहान थो वठे त ज़ैद इएं छो न कजे नऊज़ बिल्लाह मिन्हा ये छो न कजे जो तो
के हेठ लाहिजे तवांजे पैगंबर के पाही घाट ते आणजे हजरत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सबुरे पाही घाट ते सहाबी बीठल उनके यकीना मुझी जान हली वेंदी लेकिन हजरत ज़ैद तो फरमाए अबू सुफियान तोके कीअं जुरत थी जो तू महबूब मुस्तफा जे मुताबिक एड़ा लफ्ज़ फरमाए हजरत ज़ैद तो फरमाए त अज भी तोड़ी पाही घाट ते बीठो आ महबूब मुस्तफा रस्ते सा गुजर कर पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरन मुबारकन में को कंडो लगे ज़ैद का वो जख्म भी बर्दाश्त न थींदो जने ज़ैद जा गुफ्तगू कई